नंबर में सोना पांजी उम्मत के चौथ बेअमा जो अदब कद वरी भी मोटी है अबे अमा सा न फिटा राज सा फिटायो तई अबे अमा सा न फिटा राज सा झेड़ा क्या तई अबे अमा सा न करिया जाए झेड़े जी न तई कोन मिल तई जन्नत एकड़ो वाक्यो तो बुधाया खुदा जी सा जो कसम एकड़ो मानू मां जी खिदमत कंदो हो मां के चई मां माके मोकल दे मां हज ते मानू वञनि था वञा हज करे अचां अमर जद पुट मां पोड़ी कोराड़ी खिदमत करण वारो ॿियो कोई कोन पुट तूं ई ताईं खिदमत पियो करी चई मां ॾे थी मोकल ठीक न त मां वञाए थो काफ़िला कढिया वञनि था कढियो वेंदो मान अमा चवे थी पुट मां मोकल कोन ॾींदी मां बस मुझो चेहरो ॾिठ मोहम्मद मुस्तफा जो फरमान आहे जेको पंहिंजे मां जे चेहरे के या पीउ जे चेहरे के ॾिसे त क़बूल भल हज जी उमिरि जो सवाब अथसि ॾींदी त ठीकु आहे न त वञाई थो काफ़िला विया निकिरी हे अमरा पोयों लॻो बसि मां जी इजाज़त खां सवा हल हलां हल हलां हल हलां काफ़िला निकिरी आहे हिनखे सिज लही वियो राति जो कंहिं ॿाराड़ीअ ॻोठ में विच ते रस्ते में ॻोठ हुयो उन ॻोठ में लड़ी हेॾे ॿुधो सुम्ही पियो ॻोठ रात जो मस्जिद में रहने जे लाइ सुम्ही पियो न ॼाण त उन ॻोठ में रात जो चोर पिया ॿुधो चोर जो पिया चोर ने ॾिठो त साम्हूं जेको आहे सो अची पया न साम्हूं भाॻिया चोर वरी मस्जिद जे दरवाजे ते सामान रखी पाण भॻो हलियो वियो बस ये दरवाजे सामान रखी पाण रस्तो मटाए हो जो आया इनखे रात जो निंड न पई अचे इन जो भला रात गुज़ारिया निमाज़ पढ़ा नफ़ल चोर सामान रखियो हलियो वियो हे वरी नफ़लनि में हुयो हुन समझो त इहो चोर आहे जेको सामान रखी वरी नफ़ल में चुलो वठी कुटियो न चोरी करे वरी जेको नफ़ल थो पढ़े हुन चयो मां चोर न आहियां चोर न ज़ालिम सिधो वठी आयसि बादशाह ॾे साईं माण्हू चोरी कई अथई वरी नफ़रत में शुरू आहे वॾेरे वरी फ़ैसिलो अहिड़ो कयो चिबान ॻाल्हि ॿुधो हिनखे गॾ ते विहारे कारो मुंहुं करे सॼे शहर जो गश्त कराएसि पादरनि जा हार बि पाराए ऐं ऐलान कयो ॿुधो साईं वॾे लाइ ऐलान कहिड़ो कयूं ऐलान इहो कयो त जेको चोरी करे सामान मस्जिद जे कुंड में रखी वरी नफ़ल पढ़े हुन चोर जी सज़ा इहा जॾहिं कारो मुंहुं करे गॾ ते खणी घुमायूंसि था ऐलान पिया कनिसि हो जेको चोरी करे चोर सामान मस्जिद जे दर ते रखी नफ़लनि में शुरू थी वञे हुन चोर जी सज़ा इहा हे वेचारो रोई करे चवे थो यार जेका सज़ा ॾिनी अथव सही गॾ ते विहारियो सही कारो मुंहुं कयो सही पादरनि जा हार पारायो सही घुमायो था सही आहे तव्हांजो फ़ैसिलो पर जेको ऐलान थो कयो ऐलान था कयो त जेको चोरी करे सामान मस्जिद जे दर ते रखी निमाज़ पढ़े हुन चोर जी सज़ा इहा न यार ऐलान मटायो चोर मां न आहियां चोर ॿिया अथव बाक़ी ही ऐलान में चओ जेको पंहिंजे अमल जी इजाज़त खां सवा हज ते वञे उन जी सज़ा ई आहे अम्मा जी इजाज़त खां सवा मां वियो हुयुमि तंहिंजे करे सज़ा मिली आहे यार चोर मां न आहियां चोर ॿिया अथव अल्लाह अल्लाह अबे अम्मा जी रज़ामंदी सही अबे अम्मा जो अदब कजांइ ख़ुदा जी ज़ात जो कसम अबू अम्मा दुआ करई तवजो कर तरफ़ बेड़ा ई पार करे छॾई वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला وبالوالدين إحسانا إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما ولا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما واخفض لهما جناح الذل من الرحمة وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا
दादा दस सुभान अल्लाह चौना हेले मूड़े ने सो कुरान जो नगुन न तो सही जो तुझो एडे नजर लगी भैया हे यार तई सब मोड़ जा साथी तई कुरान तोड़ जो साथी तई हित भी गड कब्र में भी गड मशर में भी गड जन्नत में भी गड सब बेवफा तई कुरान वफादार सब जुदा तई कुरान गड तई सब बेवफा तई मदीने जो वीर वफादार मौलवी वफादार न मुल्ला वफादार न ये दुनिया के अंदर हर को दो दो वफादार पर मदीने जो वीर वफादार दुनिया में भी वफादार कब्र में भी वफादार मशर के मैदान में भी वफादार जन्नत में भी मोहम्मद वफादार मिठे मोहम्मद का मदीक जो वफादार को नहीं कजे करे मेरा जवारी रात वो जो मिठो मोहम्मद न्याबो खणी आई केड़ो न्याबो सोना न्याबो देन चवेन अबे अम्मा जो तब कयो 3 नंबर में अल्लाह आलिम चवेन दा आलिम जो अदब कदो